अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सौराब सूमरो ऐं अवां मूंखे ॾिसी रहिया आहियो खाहोड़ी टीवी चैनल ते। खाहोड़ी टीवी चैनल हिकु वाहिद चैनल आहे जंहिं ते अवां खे मिलंदा तमामु ख़ूबसूरत वीडियो सॉन्ग्स, उनखे अलावा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बेतनि खे सम्झाइण जे लाइ तमामु ख़ूबसूरत हिकिड़ा सेशन बि आहिनि। उन में पई खणे पसा पसण कारण पिरीअ जी कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, मूं से ॾिठा माउ जन ॾिठो पिरीअ खे। पुन्नू इज इन ऑल। सोचा था कि करूंगी बातें, मिलेगा जब वो यार। फनी वीडियोज़ बि आहिनि। मयारी कम तमामु पाकीज़ा सोच रखंदड़ माण्हुनि जे लाइ खाहोड़ी टीवी। दिल जो सदाऊं दबाई तुझो तो, दिल जो सदाऊं दबाई तुझो तो, वनी दूर मुखा, वनी दूर मुखा, पुरोई तुझो तो। वाह 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 वाह। त मुंहिंजी तव्हांखे इहा ई सलाह आहे हिकिड़ी त खाहोड़ी टीवी चैनल सब्सक्राइब कयो यूट्यूब ते ऐं बेल आइकॉन बि वॼाए छॾियो ऐं कमेंट्स बि ॾियो ऐं ॿियनि दोस्तनि खे बि शेयर कयो।